हालाणी में नेशनल हाईवे में बरसाती पानी बीहण सबब रोड ख़राब थी वियो। रोड में वॾा खॾा पइजी विया। ईंदड़ वींदड़ मुसाफ़िरनि तोड़े गाॾियुनि वारनि खे सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियण पइजी रहियो आहे। ट्रैफ़िक ॾींहं जा ॾींहं बीहजी वञे थी। मुसाफ़िरनि समेत एमरजेंसी वेंदड़ मरीज़नि खे मुश्किलात खे मुंहुं ॾियणो पवे थो। इमदादी कारवायुनि समेत शहरनि खे आम रसद पहुचण में ॾुखियाई अची रही आहे। रहवासियुनि चयो त रोड ते हंधा हंधा गोॾे जेॾा खॾा पइजी विया आहिनि, पर नेशनल हाईवे अथॉरिटी वारा निंड सुता पिया आहिनि। वधीक वकार ख़ासकेली जी हिन रिपोर्ट में। ये हमारा हुकूमत से इल्तिजा कि रोड का फिक्र करे थोड़ा। ये हमारा दूसरा तीसरा दिन है कि गाड़ी सारा खड़ा है और इधर बहुत हालात ख़राब है। इसकी वजह से सब लोगों की नहीं, सारा पाकिस्तान का परेशानी है। लाला, आपको कितने दिन यहाँ पे लगने पड़ते हैं कराची के लिए? इधर तकरीबन 2-3 दिन पड़ता है, कभी 4 दिन पड़ता है। इससे पहले हमने 7 दिन गुजारा इधर रोडों पे। अच्छा, आपको इंतजामिया का कोई अमलदार आपको नज़र आ रहा है इधर? इधर कोई इंतजामी नहीं है, बस सारा ऐसा पड़ा है। सुबह के हम इधर लाइन में लगे हुए हैं। आज सुबह 8 बजे के लाइन में लगे हुए, अभी तक तो ये हलानी भी नहीं क्रॉस किए। 2 किलोमीटर सफ़र है, तो हर चक्कर पे ऐसे रास्ता बंद होता है। मेहरबानी का रास्ता बना दीजिए। तो मेहरबानी कीजिए कि थोड़ा सा हेल्प कीजिए, रास्ता बना दीजिए, कलर कर दीजिए। ये भाईजान हलानी में रोड बंद है, हम बहुत परेशान हैं। मेहरबानी करके कोई हमारे को सहूलत दी जाए। इधर हम 8-8 घंटे 10-10 घंटे परेशान हो रहे हैं। कोई शफकत करके हमारे को तामन किया जाए। हम इधर भूखे मर रहे हैं। रोड की हालात ख़राब है, कोई सिक्योरिटी नहीं है, कोई तामन नहीं है। शफकत करके मेहरबानी करके हमारे को रोड क्लियर करवाया। तकलीफ़ आ जाडो काडो रोड बंद लगा पिया आहिनि। सवार नथे खणी सघूं, असां परेशान लगा पिया आहियूं। जीअं रस्ते तां वञ ट्रैफिक जाम, जीअं रस्ते तां वञ ट्रैफिक जाम, असां परेशान थी विया आहियूं। ग़रीब माण्हू चार रोज़ी कयूं, बोर्ड अची तंग कयो असांखे घर ख़तमु थी विया आहिनि। रोड रस्ता बि नथा मिलनि असांखे, असां ॾाढा परेशान आहियूं। असांखे अपील आहे हुकूमत खे, सरकार गवर्नमेंट खे, महिरबानी करे असांखे रोड बि क्लियर करे ॾे या असांखे जेतिरो थी सघे रोड रस्ता असांखे क्लियर करे ॾियनि। जी वही आहे, असांखे मोटरसाइकिल टुपण जी बि जाइ न आहे। पर महिरबानी करे असांजो अर्ज़ु आहे त महिरबानी करे ट्रैफिक खे ख़तमु कयो वञे। मेहरबानी रोड के ठहराया वञे। परेशान है, कल का इधर फंसा हुआ है, रास्ता बेकार हुआ है, झगड़े नाल करते हैं, क्या करें हम? खाना नहीं मिलता, परेशान भूख से मर रहे हैं। तव्हांजे मुसाफ़िरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवण आहे रोड ख़राबु हुजण करे असांखे तमामु घणी तकलीफ़ पेश अची रही आहे। हिननि वफ़ाक़ी हुकूमत ऐं सिंध गवर्नमेंट खां मुतालबो कयो आहे त असांखे हलानी क़ौमी शहर रोड जी मरम्मत कराए असां मां बेचैनी ख़तमु कई वञे। कैमरामैन परवेज़ आलेपुर सां गॾु। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।